डेगड़ी भरिसां यूनियन काउंसिलर मीर फ़तेह ख़ान जी आज़ाद पैनल के उम्मीदवारनि मेंबर ज़िले काउंसिलर ज़ाहिद रमदान, चेयरमैन के उम्मीदवार इम्तियाज़ रमदान, यूसी खुदादाद आज़ाद उम्मीदवार चेयरमैन महबूब कीरो, अगुणे नाज़िम जावेद रमदान, शम्स रमदान, वकार अली रमदान, रज़ाक कलोई, गुलाम मुस्तफ़ा कलोई, यूसी के मुख़्तलिफ़ ॻोठनि के रहवासी वॾे अंग में मामदी चौकी डेगड़ी ते पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जा चारई रोड ब्लॉक करे छॾिया। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असां आज़ाद हैसियत में बुलंदियाती इलेक्शन में हिसो वरितो आहे। गुज़िरियल राति ॻोठ लीमू कलोई में असांजे पैनल जे जनरल काउंसिलर जे उम्मीदवार रज़ाक कलोई जे घर ते बिलाजवाज़ चढ़ाई करे चादर ऐं चौधारी जो तक़दुस पैमाल कयो आहे। हिन IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि, SSP मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चिता ॾिनूं चादर ऐं चौधारी जो तक़दुस पैमाल कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर मुख़्तियार जरवार, ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ासि।